अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा गमदिल हाणे मिठल जी ॻाल्हियुनि मथां गौर कंदो? छा मल्हार हाणे गमदिल खे मारे छॾींदो? छा वरियल खान मल्हार जे पीउ नूरल खे आज़ाद कराईंदो? छा रिस बालाज खान मिठल खान खे अगवा कंदो? दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ईअं अपडेट ईंदी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। त दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हांजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला वधाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हांजी गमदिल खे आस्ता आस्ता एहसास अची वेंदो मिठल जे ॻाल्हियुनि मथां। पोइ हू मिठल खे चई छॾींदो त मां तव्हांजे इजाज़त खां सिवा मल्हार जे मथां केस दाख़िल न कराईंदुसि, छो जो 2-3 ॾींहं हाली फ़िलहाल मूंखे सोचणो पवंदो। मिठल चवंदो त हा पुट, मूंखे मुंहिंजी ॻाल्हियुनि मथां गौर करणो पवंदो। अगरि जेकॾहिं तूं ईअं ई मल्हार जे मथां केस दाख़िल कराए छॾियो त पोइ मल्हार बि असांजो दुश्मन थी पवंदो। असां नथा चाहियूं त मल्हार बि असांजो दुश्मन थिए ऐं असांजा रिश्ता टोड़िया वञनि। गमदिल चवंदो त हा चाचा मिठल तूं सही पियो चईं, असांखे इन जे बारे में सोचणो पवंदो, असांजे विच में ॿियो कोई खून त नाहे कयो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो मल्हार जेको सारंग खे चवंदो त मां हर हाल में इन सारंग जी तिॾ कढंदुसि ऐं इन खे खट भेड़ो कंदुसि जो हीअ आईंदा यादि रखंदो। इन खां पोइ मां जेल जेको हलियो वेंदुसि। सारंग चवंदो मल्हार तोखे ईअं हाली फ़िलहाल न आहे करणो, हाली असांखे ॾिसणो ई आहे त आख़िरकार गमदिल जेको आहे छा पियो करे। असां ॾिसूं त गमदिल जेको आहे रुख मोड़े थो या न। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त वरियल खान ताईं इहो नापो पहुची वेंदो ऐं वरियल खान जेको आहे पुलिस ॾे नापो कंदो ऐं उन खे चवंदो तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं मल्हार जे पीउ नूरल खे आज़ाद करे छॾ। अगरि जेकॾहिं तूं नूरल खे आज़ाद न कयो त पोइ तोखे ऐं रिटायर बि करे सघां थो, मतिलबु त बदिली बि कराए सघां थो, जो तोखे मुंहिंजे चवण ते हलणो पवंदो। अगरि जेकॾहिं तूं मुंहिंजो चवण न वरितो त पोइ तुंहिंजा हिते पाण पटराए सघां थो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रिस बालाज खान जेको आहे मिठल खे बार बार सम्झाईंदो, बहरहाल मिठल जेको आहे हुनजी हिकु बि ॻाल्हि न मञंदो। ऐं पोइ मिठार जेको आहे साफ़ साफ़ रिस बालाज खान खे चई छॾींदो अगरि जेकॾहिं तव्हां हिनखे अञा बि छूट ॾींदो त पोइ हीअ वधंदो, मथे ते चढ़ंदो। पोइ रिस बालाज खान चवंदो त मिठार हाणे इन खे छूट न आहे ॾियणो, हाणे बसि तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं इन पोड़े खे अगवा करे हिन जो लाश ईअं गुम कराए छॾिजो, हुनजो लाश मैटरनि ताईं बि न पहुचे। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी, अव्हांखे पसंदि असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखना। खुदा हाफ़िज़।